ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 3/11/2025। मिठा मिठा पावदर चवनि था मीठे मीठे ॿार बाबा आया आहिनि वाइसलेस दुनिया ठाहिणु, तव्हांजी कैरेक्टर सुधारणु। तव्हां भाई भाई आहियो त तव्हांजी दृष्टि ॾाढी शुद्ध हुजणी खपे। तव्हां भाई भाई आहियो त तव्हांजी दृष्टि ॾाढी शुद्ध हुजणी खपे। प्रश्न: तव्हां ॿार बेफ़िक्र बादशाह आहियो, पोइ बि तव्हांखे हिकु मूल फ़िक्रात अवश्य हुजणी खपे। कहिड़ी? उत्तर: असां प्रत खां पावन कीअं ठहूं। इहा मूल फ़िक्रात आहे। ईअं न बाबा जो ठही करे पोइ बाबा जे अॻियां सजायूं खाइणी पवनि। सजायूं सां छुटण जी फ़िक्रात रहे, न त हुन समय ॾाढी लज्जा ईंदी। बाक़ी तव्हां बेपरवाह बादशाह आहियो, सभिनि खे बाप जो परिचय ॾियणो आहे। कोई सम्झंदो आहे त बेहद जो मालिक ठहींदो आहे। कोई सम्झंदो आहे त बेहद जो मालिक ठहींदो, न सम्झंदो त हुनजी तक़दीर, हुनजी परवाह न आहे। ओम शांति। रूहानी बाप जंहिंजो नाम शिव आहे, उहो वेही पंहिंजे ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। रूहानी बाप सभिनि जो हिकु ई आहे। पहिरियों इहा ॻाल्हि सम्झाइणी आहे, त पोइ अॻियां सम्झाइणु सहज आहे। अगरि बाप जो परिचय न मिलियो हूंदो त प्रश्न कंदा रहंदा। पहिरियों त इहो निश्चय कराइणो आहे। सॼी दुनिया खे इहो पतो न आहे कि गीता जो भॻवानु केरु आहे। उहो श्री कृष्ण जे लाइ चईंदा आहिनि। उहो चईंदा आहिनि परम पिता परमात्मा शिव गीता जो भॻवानु आहे। असां चईंदा आहियूं, उहो चईंदा आहिनि श्री कृष्ण। बाबा ई ज्ञान जा सागर आहिनि। मुख्य आहे सर्वशास्त्र में शिरोमणी गीता। भॻवान जे लाइ ई चई ॾींदा आहिनि, हे प्रभु तुंहिंजी गत मत न्यारी। श्री कृष्ण जे लाइ ईअं न चईंदा। बाप जो सत्य आहिनि, उहे ज़रूरु सत्य ई ॿुधाईंदा। दुनिया पहिरियों नई सतो प्रधान हुई, हाणे दुनिया पुराणी थी वई आहे, तमो प्रधान। दुनिया खे बदिलाइण वारो बाबा ई आहे। बाबा कीअं बदिलंदा आहिनि उहो बि सम्झाइणो खपे। आत्मा जॾहिं सतो प्रधान ठहे तॾहिं दुनिया बि सतो प्रधान थिए। पहिरियों तव्हां ॿारनि खे अंतर्मुखी थियणो आहे, जासी तिक तिक न करणी आहे। अंदरि घुसंदा आहियो त चित्र ॾिसी पुछंदा ई रहंदा आहिनि। ॾाढा चित्र ॾिसी पुछंदा ई रहंदा आहिनि। पहिरियों सम्झानी हिकु ॻाल्हि जी ॾियणी आहे। जास्ती पुछण जी मार्जन न मिले। चओ पहिरियों त इहा हिकु ॻाल्हि ते निश्चय करो, पोइ अॻियां सम्झायूं। पोइ तव्हां 84 जन्मनि जो चकर में वठी वञी सघंदा आहियो। पोइ अगरि सम्झी वञे पोइ 84 जे चकर में वठी वञो। बाबा चईंदा आहिनि मां ॾाढे जन्मनि जे अंत में प्रवेश कंदो आहियां। इन्हनि खे ई बाप चईंदा आहिनि। तव्हां पहिरियों पंहिंजे जन्मनि खे न ॼाणंदा आहियो। बाबा असांखे प्रजापिता ब्रह्मा द्वारा सम्झाईंदा आहिनि। पहिरियों अलफ़ ते ई सम्झाईंदा आहिनि। अलफ़ सम्झण सां पोइ कोई संशय न हूंदो। पहिरियों अलफ़ ते ई सम्झाईंदा आहिनि बाबा। अलफ़ सम्झण सां पोइ कोई संशय न हूंदो। चओ बाबा सत्य आहे, उहो असत्य न ॿुधाईंदा आहिनि, सत्य ई ॿुधाईंदा आहिनि। बेहद जो बाप ई राजयोग सिखलाईंदा आहिनि। शिवरात्रि बि ॻायल आहे त ज़रूरु शिव बाबा आया हूंदा न। जीअं श्री कृष्ण जयंती बि हिते मल्हाईंदा आहिनि। चईंदा आहिनि मां ब्रह्मा द्वारा स्थापना कंदो आहियां। हुन हिकु ई निराकार बाप जा सभु ॿार आहिनि। तव्हां बि उन्हनि जी औलाद आहियो न। ऐं पोइ प्रजापिता ब्रह्मा जी बि औलाद आहियो। हुन हिकु ई निराकार बाप जा सभु ॿार आहिनि। तव्हां बि उन्हनि जी औलाद आहियो। पोइ प्रजापिता ब्रह्मा जी औलाद आहियो। प्रजापिता ब्रह्मा द्वारा स्थापना कई त ज़रूरु ब्रह्मण ब्रह्मणी हूंदा न। हुन हिकु ई निराकार बाप जा असां ॿार आहियूं।
तव्हां बि उन्हनि जी औलाद आहियो। प्रजापिता ब्रह्मा जी बि औलाद आहियो। प्रजापिता ब्रह्मा द्वारा स्थापना कई त ज़रूरु ब्रह्मण ब्रह्मणी हूंदा, भाई भेण थी आहे। इन में पवित्रता रहंदी आहे। गृहस्थ व्यवहार में रहंदे पवित्र रहण जी इहा भीति आहे। भाउ भेण त कॾहिं क्रिमिनल दृष्टि न रहणी खपे न। 21 जनम दृष्टि सुधरी वेंदी आहे। बाप ई ॿारनि खे शिक्षा ॾींदा आहिनि, कैरेक्टर सुधारंदा आहिनि। हाणे सॼी दुनिया जा कैरेक्टर सुधरणा आहिनि। इन पुराणी दुनिया में कोई कैरेक्टर न आहिनि, इन में विकार आहिनि। इहे त आहे ई पतित विशिस दुनिया। पोइ वाइसलेस दुनिया कीअं ठहींदी? सिवाइ बाप जे कोई ठाहे न सघे। हाणे बाप पवित्र ठाहिनि था, इहे सभु गुप्त ॻाल्हियूं आहिनि। असां आत्मा आहियूं। आत्मा खे परमात्मा बाप सां मिलणो आहे। है न, असां आत्मा आहियूं। आत्मा खे परमात्मा बाप सां मिलणो आहे। सभु पुरुषारथ कंदा ई आहिनि भॻवान सां मिलण लाइ। भॻवानु हिकु निराकार लिबरेटर गाइड बि परमात्मा खे ई चईंदासीं। ॿिया धर्म वारा कोई लिबरेटर गाइड न चईंदासीं। परम पिता परमात्मा ई अची करे लिबरेट कंदा आहिनि, अर्थात सतो प्रधान ठाहींदा आहिनि, गाइड बि कंदा आहिनि। त पहिरियों इहे हिकु ई ॻाल्हि बुद्धि में विहारियो। अगरि न सम्झे त छॾे ॾियणो खपे। अलफ़ खे न सम्झियो त पोइ ॿिए सां छा फ़ाइदो, है न। भल हली वञे त मुंहिंजो न, तव्हां बेपरवाह बादशाह आहियो। असुरनि जा विघ्न त पाइणा ई आहिनि। इहे रुद्र ज्ञान यज्ञ आहे। त पहिरियों बाबा जो परिचय ॾियणो आहे। बाबा चईंदा आहिनि मनमना भव, जेतिरो पुरुषारथ कंदव उन अनुसार पाईंदव। आदि सनातन देवी देवता धर्म जो राज्य स्थापना थिए थो। हिन लक्ष्मी नारायण जी डिनाइस्टी आहे। ॿिया धर्म वारा कोई डिनाइस्टी स्थापना न कंदा आहिनि। बाप त अची करे सभिनि खे मुक्त कंदा आहिनि। पोइ पंहिंजे पंहिंजे समय ॿिया धर्म अची करे धर्म स्थापकनि खे पंहिंजो धर्म स्थापन करिणो आहे। बाबा त अची करे मुक्ति लिबरेट कंदा आहिनि ऐं गाइड कंदा आहिनि। लिबरेटर बि आहिनि, गाइड बि आहिनि। ऐं साथ साथ त ॿिया धर्म वारा लिबरेट न कंदा आहिनि, उहे सिर्फ़ु स्थापना कंदा आहिनि, है न। वृद्धि पोइ पंहिंजो बाबा चवनि था वृद्धि थियणी आहे, पतित ठहिणो ई आहे। पतित खां पावन ठाहिणो इहे त बाप जो ई कमु आहे। पतित खां पावन ठाहिण इहे त बाप जो ई कमु आहे। उहो त सिर्फ़ु अची करे धर्म स्थापन कंदा आहिनि। उन्हनि में बड़ाई जी ॻाल्हि न आहे, महिमा आहे ई हिक जी। उहो त क्राइस्ट जी पिछाड़ी केतिरो कंदा आहिनि, है न। उहो त क्राइस्ट जे पिछाड़ी केतिरो कंदा आहिनि। उन्हनि खे बि बाबा चईंदा आहिनि कि हेठि उतरंदा ई रहंदा आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि कि उन्हनि खे बि वञी सम्झायो। लिबरेटर गाइड त हिकु गॉड फादर आहे, हुनजी पिछाड़ी क्रिश्चन धर्म जी आत्मायूं ईंदी रहंदियूं आहिनि, हेठि उतरंदी रहंदियूं आहिनि। लेकिन लिबरेटर गाइड त हिकु शिव बाबा ई आहे, गॉड फादर। दुख सां छुड़ाइण वारो त हिकु बाप ई आहे न। इहे सभु पॉइंट्स बुद्धि में सुठी रीति धारण करणियूं आहिनि। हिकु गॉड खे ई
मर्सीफुल चइबो आहे, है न। बाक़ी सभु पंहिंजो धर्म स्थापना कंदा आहिनि, हुननि जी वृद्धि थींदी वेंदी आहे, लेकिन उहो लिबरेट न करे सघंदा आहिनि, गाइड न करे सघंदा आहिनि वापसि वञण लाइ। मर्सीफुल हिकु बाबा ई आहे। हिकु बि मनुष्य कंहिं ते मर्सी न कंदा आहिनि, हिकु बि मनुष्य कंहिं ते मर्सी न कंदा आहिनि, दया न कंदा आहिनि। मर्सी हूंदी आहे बेहद जी, है न। छो जो पंहिंजे धर्म में कंदा, ॿिए जे न कंदा त हिकु बि न थी वियो न, है न। कोई पूरे सभिनि जे लाइ त सुठो न सोचे सघंदो आहे। जेसिताईं बाबा न अचे तेसिताईं त सभु पंहिंजो पंहिंजो ई पहिरियों सोचंदा आहिनि। मर्सी थींदी आहे बेहद जी, हिकु बाप ई सभिनि ते रहम कंदा आहिनि। सतयुग में सभु सुख शांति में रहंदा आहिनि, दुख जी ॻाल्हि ई न हूंदी आहे। ॿार हिकु ॻाल्हि अलफ़ खे कंहिंखे निश्चय कराईंदा न आहिनि, ॿिया ॻाल्हियुनि में हली वेंदा आहिनि। पोइ चईंदा आहिनि गलो ई ख़राबु थी वियो। पहिरियों बाबा जो परिचय ॾियणो आहे, तव्हां ॿी ॻाल्हियुनि में वञो ई न। चओ बाबा त सत्य ॻाल्हाईंदा आहिनि, असां ॿी कंहिंखे बाबा ई ॿुधाईंदा आहिनि। इहे चित्र सभु हुन ठाहिराया अथई, हिन में संशय न लाइणो आहे। संशय बुद्धि विनशंति। पहिरियों तव्हां पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो त विक्रम विनाश थी वञे। ॿियो कोई उपाय ई न आहे। पतित पावन त हिकु बाबा ई आहे न। बाबा चईंदा आहिनि देह जे सभु संबंध छॾे मामेकम यादि करो। बाबा चईंदा आहिनि देह जे सभु संबंध छॾे ॾियो, हाणे ख़ुदि खे आत्मा सम्झो, मूंखे यादि करो। बाबा जंहिंमें प्रवेश कंदा आहिनि, उन्हनि खे पोइ बि पुरुषार्थ करे सतो प्रधान ठाहिणो आहे। ठहींदा पुरुषार्थ सां ई पोइ ब्रह्मा ऐं विष्णु जो कनेक्शन बि ॿुधाईंदा आहिनि। बाबा तव्हां ब्राह्मणनि खे राजयोग सिखलाईंदा आहिनि, तव्हां विष्णुपुरी जा मालिक ठहींदा आहियो। जॾहिं बाबा असांखे राजयोग सेखारींदा आहिनि त असां विष्णुपुरी जा मालिक ठही वेंदा आहियूं। बाबा असांखे राजयोग सेखारींदा आहिनि त असां विष्णुपुरी जा मालिक ठही वेंदा आहियूं। पोइ तव्हां 84 जन्म वठी अंत में शूद्र ठही वेंदा आहियो। राजयोग सिखण सां विष्णुपुरी जा मालिक ठहींदासीं, पोइ अंत में शूद्र ठही वेंदासीं। बाबा जी करे शूद्र सां पोइ ब्राह्मण ठाहींदा आहिनि, ईअं ॿियो कोई ॿुधाए न सघे। पहिरीं ॻाल्हि आहे बाप जो परिचय ॾियणु। बाबा चईंदा आहिनि मूंखे ई पतितनि खे पावन ठाहिण लाइ हेठि अचिणो पवंदो आहे। ईअं न की मथां खां कोई प्रेरणा ॾींदो आहे। इन जो ई नाम आहे भागीरथ। जो त ज़रूरु इन में ई प्रवेश कंदमि न ब्रह्मा बाबा में। ये आहे ई ॾाढे जन्मनि जे अंत जो जनम, है न। ब्रह्मा बाबा जो पोइ सतो प्रधान ठहींदा आहिनि। उनजे लाइ बाबा युक्ति ॿुधाईंदा आहिनि कि पंहिंजे खे आत्मा सम्झी मामेकम यादि करो। मां ई सर्वशक्तिवान आहियां। मूंखे यादि करण सां तव्हां में शक्ति ईंदी, तव्हां विश्व जा मालिक ठही वेंदव। ये लक्ष्मी नारायण जो वरसो इन्हनि खे बाप सां ई मिलियो आहे। कीअं मिलियो उहो सम्झाईंदा आहिनि। प्रदर्शनी म्यूज़ियम आदि में बि तव्हां चई ॾियो कि पहिरियों हिकु ॻाल्हि खे सम्झो, पोइ ॿिया ॻाल्हियुनि में वञिणो आहे। इहे ॾाढो ज़रूरु सम्झणो आहे, न त तव्हां दुख सां छुटी न सघंदव। जॾहिं पहिरियों जेसिताईं निश्चय न कयो त तव्हां कुझु सम्झी न सघंदव। इन समय आहे ई भ्रष्टाचारी दुनिया। देवी देवताउनि जी दुनिया श्रेष्टाचारी हुई। ईअं सम्झाइणो आहे। मनुष्यनि जी नब्ज़ बि ॾिसणी खपे। कुझु सम्झंदा आहिनि या तवाई आहे। अगरि तवाई आहे त पोइ छॾे ॾियणो खपे। टाइम वेस्ट न करिणो खपे। चात्रक पात्र खे परखण जी बि बुद्धि खपे। जो सम्झण वारा हूंदा उन्हनि जो चहिरो ई बदिली वेंदो।
पहिरियों त ख़ुशी जी ॻाल्हि ॾियणी खपे। बेहद जे बाप सां बेहद जो वरसो मिलंदो आहे। पहिरियों त हीअ ख़ुशी जी ॻाल्हि ॿुधायो। पहिरियों बाप ते निश्चय करायो, पोइ उन्हनि खे ख़ुशी जी ॻाल्हि ॿुधाए कि बाबा हाणे अहिड़ी दुनिया असांजे लाइ ठाहिनि था। बाबा ॼाणंदा आहिनि यादि यात्रा में ॿार ॾाढा ढिला आहिनि। बाप खे यादि करण जी महिनत आहे न, उन में ई माया विघ्न विझंदी आहे। इहे बि खेल ठहियलु आहे। बाबा बि सम्झाईंदा आहिनि कीअं इहे खेल ठहियलु आहे। दुनिया जे मनुष्य त रिंचक बि न ॼाणंदा आहिनि। बाबा जी यादि में रहण सां त कंहिंखे सम्झाइण में बि हिकु रस थींदो, न त कुझु न कुझु नुक्स कढंदा रहंदा। बाबा चईंदा आहिनि तव्हां जास्ती कुझु बि तकलीफ़ न वठो, स्थापना त ज़रूरु थियणी ई आहे। भावी खे कोई टाले न सघंदो आहे। उल्लास में रहणो खपे। बाबा सां असां बेहद जो वरसो वठंदा आहियूं। बाबा चईंदा आहिनि मामिकम यादि करो। तव्हां प्रेम सां वेही सम्झाइणो आहे। बाबा खे यादि कंदे प्रेम जा आंसू अचणा खपनि। ॿिया त सभी संबंधी कलयुगी आहिनि। ये रूहानी बाप जो संबंध आहे। इहा तव्हांजा आंसू बि विजयमाला जा दाणा ठही वेंदा। मतिलबु विजयमाला में अचण जे लाइ इहे बि काउंट थी वेंदा। ॾाढा थोरा आहिनि। ॾाढा थोरा आहिनि जो ईअं प्रेम सां बाप खे यादि कंदा आहिनि। कोशिशि करे जेतिरो थी सघे पंहिंजो टाइम कढी पंहिंजे भविष्य खे ऊंच ठाहिणो खपे। प्रदर्शनी में एतिरा ढेर ॿार न हुजणा खपनि। न हिते चित्रनि जी दरकार आहे। नंबर 1 चित्र आहे ई गीता जो भॻवान केरु। उन्हनि जे बाजू में लक्ष्मी नारायण जो चित्र हुजणो खपे। सीढ़ी जो बसि। बाक़ी एतिरा चित्र कोई कम जा न आहिनि न। हेॾी सारी विंग्स में केॾा सारा चित्र आहिनि न। हाणे त पोइ हेॾे सारे चित्रनि में माण्हू उहो विंग्स उहो सभु, लेकिन हुन में बि पहिरियों बाबा जो परिचय छो जी असां विंग्स बि शो खोली ताकी बाबा जे नज़दीक लायूं, है न। तव्हां ॿारनि खे जेतिरो थी सघे यादि जी यात्रा खे वधाइणो आहे। मूल फ़िक्रात रखणी आहे कि पतत खां पावन कीअं ठहियूं। बाबा जो ठही करे न त पोइ बाबा जे अॻियां वञी करे सजायूं खाईंदासीं त ॾाढी दुर्गति जी ॻाल्हि आहे न। हाणे यादि जी यात्रा ते न रहंदा त पोइ बाप जे अॻियां सजा खाइण समय ॾाढी लज्जा ईंदी। सजा न खाइणी पए, इहा सभिनि खां जास्ती फुरनो रखिणो आहे। तव्हां रूप बि आहियो त बसंत बि आहियो। बाबा बि चईंदा आहिनि न मां रूप बि आहियां बसंत बि आहियां। मुंहिंजो रूप आहे नंढो बिंदी, बसंत अर्थात ख़ुशबू, मां ज्ञान जो सागर बि आहियां। तव्हांजी आत्मा में सॼो ज्ञान भरंदो आहे। सॼो भरिजी वियो ज्ञान गुण शक्तियूं जेतिरी अचणियूं हुयूं उहा हर हिक में भरिजणियूं ई आहिनि, है न। लेकिन पंहिंजे पुरुषार्थ सां भरिजो त सुठो आहे, है न। त जो जेतिरो भरिजंदो भई हिकु थींदो आहे न पंहिंजे पुरुषार्थ सां, ॿियो ॿियनि जे सहयोग सां भगत आत्मा इनखे दान में मिलंदो। त बाबा त चईंदा आहिनि तव्हांजो त अधिकार आहे। जॾहिं मुंहिंजो बाबा चयो बाबा भरे छॾियईं, पोइ जेतिरो तव्हां पंहिंजो ठातो, है न। तव्हांजी आत्मा में सॼो ज्ञान भरंदा आहिनि। 84 जन्मनि जो सॼो राज तव्हांजी बुद्धि में आहे। तव्हां ज्ञान जो स्वरूप ठही ज्ञान जी वर्षा कंदा आहियो न। ज्ञान जो हिकु हिकु रतन केतिरो अमूल्य आहे, इन जी वैल्यू कोई करे न सघे। इन करे बाबा चईंदा आहिनि पदम पद्मा पदम भाग्यशाली आहियो। तव्हांजे चरणनि में पद्मनि जी निशानी बि ॾेखारींदा आहिनि। इन्हनि खे कोई सम्झी न सघे। सूर्य इन्हनि जी असां ज्ञान बाबा चईंदा न
यादि में रही करे, ज्ञान स्वरूप थी करे हर कर्म करो, हर कदम उठायो त ओतिरा मालामाल थी वेंदा। इन करे तव्हांजे पद्मनि में, तव्हांजे चरणनि में पदम जी निशानी ॾेखारी आहे। मनुष्य पदमपति जो नाम रखंदा आहिनि, पदमपति नाम रखंदा आहिनि, सम्झंदा आहिनि हिननि वटि ॾाढो धन आहे। पदमपति जो हिकु सरनेम बि रखंदा आहिनि। बाप सभु ॻाल्हियूं सम्झाईंदा आहिनि, पोइ चवंदा आहिनि मूल ॻाल्हि आहे कि बाप खे ऐं 84 जे चक्कर खे यादि करो। ये नॉलेज भारतवासियुनि जे लाइ आहे। तव्हां ही 84 जन्म वठंदा आहियो न, ये बि सम्झ जी ॻाल्हि आहे। ॿियो कोई सन्यासी आदि खे सुदर्शन चक्रधारी बि न चईंदासीं। ॿिए कंहिं सन्यासी आदि खे बि सुदर्शन चक्रधारी बि न चईंदासीं। देवताउनि खे बि न चईंदासीं, सन्यासी आदिनि खे बि न चईंदासीं, देवताउनि खे बि न चईंदासीं। देवताउनि में ज्ञान हूंदो न आहे। तव्हां चईंदा असां में सॼो ज्ञान आहे, इन लक्ष्मी नारायण में न आहे। बाप त यथार्थ ॻाल्हि सम्झाईंदा आहिनि। तव्हां चईंदा असां में सॼो ज्ञान आहे, हिन लक्ष्मी नारायण में बि न हूंदो। जेतिरो लक्ष्मी नारायण में न असां में ओतिरो लक्ष्मी नारायण जॾहिं ठहींदासीं तॾहिं थोरी हूंदो असां में ज्ञान। बाप त यथार्थ ॻाल्हि सम्झाईंदा आहिनि। ये ज्ञान ॾाढो वंडरफुल आहे। तव्हां केतिरा गुप्त स्टूडेंट आहियो न। तव्हां चईंदा असां पाठशाला में वेंदा आहियूं, भॻवानु पढ़ाईंदा आहिनि। एम ऑब्जेक्ट छा आहे? असां ईअं लक्ष्मी नारायण ठहींदासीं। मनुष्य ॿुधी करे वंडर खाईंदा आहिनि। ॾिसो पढ़ाई असां छा पढ़ंदा आहियूं? आत्मा परमात्मा सृष्टि चक्कर, प्राप्ति छा थींदी आहे? विश्व जो मालिक, है न। छो जी विश्व जो मालिक ठहिण लाइ आत्मा में शक्ति हुजणी खपे न, इन करे। बाबा मनुष्य ॿुधी करे वंडर खाईंदा आहिनि। असां पंहिंजे हेड ऑफिस वेंदा आहियूं, छा पढ़ंदा आहियूं? मनुष्य खां देवता, बिगर खां प्रिंस ठहिण जी पढ़ाई। तव्हांजे चित्र बि फर्स्ट क्लास आहिनि। धन दान बि हमेशह पात्र खे कबो आहे। पात्र तव्हांखे किथे मिलंदा? शिव जे मंदिर में, लक्ष्मी नारायण जे मंदिर में, राम सीता जे मंदिर में। उते वञी करे उन्हनि जी सेवा करो, पंहिंजो टाइम वेस्ट न करो। गंगा नदी में बि वञी करे तव्हां सम्झायो पतित पावनी गंगा आहे या परम पिता परमात्मा, है न। हुते वञी करे बि तव्हां सम्झाए सघंदा आहियो कि पतित पावनी गंगा आहे या परम पिता परमात्मा। सर्व जी सदगति या पाणी कंदो या बेहद जो बाप। तव्हां हिन ते सुठी रीति सम्झाए सघंदा आहियो। विश्व जो मालिक ठहिण जो रास्तो ॿुधाईंदा आहियो न। दान कंदा आहियो कोड़ी जहिड़े मनुष्य खे हीरे जहिड़ो विश्व जो मालिक ठाहे ॾींदा आहियो। भारत विश्व जो मालिक हुयो। तव्हां ब्राह्मणनि खे देवताउनि खां बि उत्तम कुल आहे। तव्हां ब्राह्मणनि जो इहा बाबति सम्झाईंदा आहिनि। मां बाप जो हिकु ई सिकिलधो ॿार आहे। बाबा असांजो इहो शरीर लोन वरितो अथई, तव्हांजे सवाइ ॿियो कोई बि इहे ॻाल्हियूं सम्झी न सघे। बाबा जी असांजे ते सवारी आहे। असां बाबा खे कुल्हे ते विहारियो आहे, अर्थात पंहिंजो शरीर ॾिनो आहे। इहे ब्रह्मा बाबा चवनि था कि सर्विस करो। शरीर ॾिनो आहे कि सर्विस करो। उनजो एवेज पोइ उहो केतिरो ॾींदा आहिनि। पूरे वर्ल्ड जो फर्स्ट प्रिंस, फर्स्ट किंग, जो असांखे सभिनि खां ऊच कंधे ते चढ़ाईंदा आहिनि, नंबर 1 वठी वेंदा आहिनि न। बाप के ॿार प्यारा लॻंदा आहिनि त उन्हनि खे, बाप खे ॿार प्यारा लॻंदा आहिनि त उन्हनि खे कंधे ते विहारंदा आहिनि न। मां बाप खे सिर्फ़ु, मां ॿार खे सिर्फ़ु गोद वठंदी आहे।
ऐं बाप छा कंदा आहिनि, बाप त ॿारनि खे कंधे ते चढ़ाईंदा आहिनि, मतिलबु पाण खां बि ऊच ठाहींदा आहिनि, जीअं शिव बाबा ठाहींदा आहिनि न। पाठशाला खे कॾहिं कल्पना न चइबो। स्कूल में हिस्ट्री जोग्राफी पढ़ंदा आहिनि न, त छा कल्पना थी, इहा बि वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी आहे न। स्कूल में हिस्ट्री जोग्राफी पढ़ंदा आहिनि त कल्पना थोरी आहे, इहा पूरी वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी बाबा असांखे पढ़ाईंदा आहिनि। अच्छा, मीठी मीठी सिकी लरे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सां ॾाढो प्रेम सां वेही करे रूहानी बाप खे यादि करिणो आहे। यादि में प्रेम जा आंसू अची वञनि त उहा आंसू बि विजय माला जा दाणा ठही वेंदा। पंहिंजो समय भविष्य प्रारब्ध ठाहिण में सफल करिणो आहे। पंहिंजो समय भविष्य प्रारब्ध ठाहिण में सफल करिणो आहे। ॿियो आहे अंतर्यामी थी करे सभिनि खे अलफ़ जो परिचय ॾियणो आहे। ज़्यादा टिक टिक न करणी आहे। अंतर्मुखी थी करे अलफ़ जो परिचय ॾियणो आहे। पहिरियों अलफ़ ते निश्चय करायो, पोइ ज़्यादा टिक टिक न करो। हिकु ई फुरनो रहे कि अहिड़ो कोई कर्तव्य न थिए जंहिंजी सज़ा खाइणी पए। न त बाबा जे अॻियां श्री धर्मराट वटि बाबा बि हूंदा त सज़ा खाईंदासीं त लज्जा ईंदी न। वरदाना रूहानी यात्रा आया आहिनि, स्मृति सां सदा उपराम न्यारा ऐं निर्मोही ठहो। मां रूहानी यात्री आया आहिनि, स्मृति सां सदा उपराम न्यारा ऐं निर्मोही रहो। रूहानी यात्रा सदा यात्री सदा यादि जी यात्रा में अॻियां वधंदा रहंदा आहिनि। ये यात्रा सदा सुखदाई आहे। जो रूहानी यात्रा में तत्पर रहंदा आहिनि उन्हनि खे ॿियो कोई यात्रा करण जी दरकार आवश्यकता ई न आहे। हिन यात्रा में सभु यात्रा समाइजी वियूं, मन व तन जो भटकणु बंदि थी वियो। त सदा ये स्मृति रहे कि असां रूहानी यात्री आहियूं। यात्री खे कॾहिं बि कंहिं में मोह न हूंदो आहे। उन्हनि खे सहज ई उपराम न्यारो ऐं निर्मोही ठहिण जो वरदान मिली वेंदो आहे। जेका यात्री हूंदा आहिनि उन्हनि खे सहज उपराम, सभिनि खां न्यारा, सभिनि सां उपराम, सभिनि खां न्यारो ऐं निर्मोही, कंहिंमें बि मोह न, इहे ठहिण जो वरदान मिली वेंदो आहे। स्लोगन आहे सदा वाह बाबा, वाह तक़दीर, वाह मुंहिंजो मिठो परिवार। इहा ई गीत ॻाईंदा रहो। अव्यक्त इशारो आहे, जीअं बाबा खे सर्व स्वरूपनि सां सर्व संबंध सां ॼाणणु आवश्यक आहे, ईअं ई बाप द्वारा स्वयं खे बि ॼाणणु आवश्यक आहे। बाबा खे बि ॼाणणु आवश्यक आहे, ख़ुदि खे बि आवश्यक सम्झो। ॼाणणु अर्थात मञणु, ॼाणणु अर्थात ख़ुदि खे उन मञणु। मां जो आहियां जीअं आहियां ईअं ख़ुदि खे मञी करे हलो त देह सां विदेही, व्यक्त सां अव्यक्त, देह सां विदेही, व्यक्त सां अव्यक्त हलंदे फिरदे फ़रिश्तो व कर्म कंदे वे कर्मातीत स्थिति ठही वेंदी, जॾहिं तव्हां ख़ुदि खे बि उन रीति ॼाणंदव। ओम शांति। बाबा खे यादि करो।